असां क्षमा चाहींदासीं तव्हां सभिनी खां due to the network issue, but we are back here again. Yes, Pratap sir, can we please request you, Dr. Pratap? Thank you so much. जय झूलेलाल. Initially start कयां जेको आहे जी ज़रूर इन खां सभिनि खां पहिरीं NCPSL जे डायरेक्टर हुअण जे नाते जेको आहे असां जेके बि सॼे भारत मां जेके व्यूअर्स इन प्रोग्राम खे ॾिसनि पिया उन्हनि खे मां वाधायूं ॾींदुमि उन्हनि जो हिन वेबिनार में स्वागत आहे अंतर्राष्ट्रीय योग दिवस में 2015 में इन योग कार्यक्रम के अंतर्राष्ट्रीय लेवल ते असांजे जेको माननीय प्रधानमंत्री जी हुआ उन्हनि जे कोशिशुनि सां UNO में इहो प्रपोजल थी करे ऐं इनखे अंतर्राष्ट्रीय दिवस 21 जून खे घोषित कयो वियो ऐं मूंखे लॻे थो कि सिंधी कम्युनिटीअ लाइ इन योग जो स्पेशल रिलेवेंस आहे रिलेवेंस इन करे आहे छाकाणि त असां मौजूदु आहे कि असांजी जेका सिंधी कम्युनिटी आहे उहो बेसिकली जुड़ियल आहे ऐं उन्हनि जी स्टाइल हूंदी आहे उहा काफ़ी त मूंखे लॻे थो त योग जो असांजे सिंधी समाज लाइ काफ़ी रिलेवेंस आहे इम्पोर्टेंस आहे ऐं योग सां न केवल असांजो शरीर स्वस्थ थींदो आहे बल्कि मां मञा थो कि साउंड माइंड एंड साउंड हेल्थ जेको थींदो आहे ऐं अगरि असांजो शरीर स्वस्थ रहे थो त असां मस्तिष्क बि स्वस्थ रहे असां जेके लाइफ में या डे में असां जेके टास्क डिसाइड करे रखिया आहिनि उन्हनि खे पूरो करण में असांखे हेल्प मिले थी अगरि तव्हां पंहिंजो लाइफ मॉर्निंग में योग सां स्टार्ट कयो था त सॼो ॾींहुं तव्हां पंहिंजो पाण खे फ्रेश फील कंदा ऐं जेको टायर्डनेस लॻंदी आहे जेको आहे डिफरेंट रीज़न्स बि थी सघनि था उन करे बि इहा प्रॉब्लम न रहंदी आहे ऐं मूंखे लॻे थो कि सिंधी समाज जो संबंध मोहन जो दड़ो जी संस्कृति सां रहियो आहे ऐं मोहन जो दड़ो में तव्हां अगरि ॾिसंदा कि जेका कॉइन मिली हुई आहे ऐं जेका योग मुद्रा में शिव जी उहा कॉइन हुई त हुन सां लॻे थो कि सिंधी समाज जो हिन संस्कृति जंहिंसां असां जुड़ियल आहियूं सनातन संस्कृति उन में शुरू खां वठी योग जो पंहिंजो इम्पोर्टेंस रहियो आहे पर मूंखे लॻे थो केवल योग सां असांजो शरीर सही न रहंदो आहे बल्कि योग जो मतिलबु जेको आहे असांखे पंहिंजे परमात्मा सां जोड़ण जो हिकिड़ो तरीक़ो आहे असां परम पिता परमेश्वर ज्योतिअ जा हिकु अंश आहियूं ऐं इन अंश खे असांखे पंहिंजे परम पिता सां मिलाइणो आहे ऐं असांजे जीवन में जेके पुरुषार्थ मञिया विया आहिनि त उन में अंतिम लक्ष्य असांजो मोक्ष मञियो वियो आहे त योग हिकिड़ो अहिड़ो मीन आहे जंहिंजे थ्रू असां उन गोल खे अचीव करे सघूं था ऐं मुंहिंजो बि रूटीन जो जेको लाइफ स्टाइल आहे मॉर्निंग में 3:30 बजे क़रीबन मॉर्निंग में मां उथी वेंदो आहियां ऐं उन खां पोइ प्राणायाम स्टार्ट कंदो आहियां त प्राणायाम सां त ठीकु आहे मुंहिंजी हेल्थ जेका बिल्कुलु सही रहंदी आहे ऐं ऑफिस में जेके बि मुंहिंजा वर्क्स हूंदा आहिनि उन आसानी सां कंदो आहियां पर स्पिरिचुअल जेका मुंहिंजी डेवलपमेंट थियणु घुरिजे उहो बि हिकिड़ो थींदो आहे ऐं जेको अगरि मां मेडिटेशन कंदो आहियां जॾहिं प्राणायाम मां स्टार्ट कंदो आहियां त तव्हां हींअर कपालभाती जे बारे में ॿुधायो त जीअं 400-500 स्ट्रोक अगरि पाण लॻाईंदा आहियूं त 15-20 मिंटे खां पोइ अगरि तव्हां ॾिसंदा कि जेके बैक में आहे तव्हांजी पुठ में वाइब्रेशन्स हलणु शुरू थी वेंदा आहिनि ऐं थधो लॻणु शुरू थींदो आहे जेको आहे ऐं उन खां पोइ मां पंहिंजो मेडिटेशन स्टार्ट कंदो आहियां त उन मेडिटेशन सां जेको आहे पंहिंजो सेंटर जेको माइंड आहे जेको आहे फोर हेड आहे उनखे फोकस करण स्टार्ट कंदो आहियां ऐं जेको असांखे चयो वियो आहे कि धीरे धीरे हिकु लाइट ॾिसणु ईंदी आहे जंहिंमें असांखे ओरा डेवलप थियणु शुरू थी वेंदो आहे त मूंखे लॻे थो कि योग सां न केवल पंहिंजी हेल्थ ठीक रहंदी आहे बल्कि स्पिरिचुअल डेवलपमेंट बि थींदो आहे ऐं लाइफ में जेके बि टेंशन्स आहिनि तव्हांखे पतो आहे कि अॼुकल्ह जी जेका लाइफ आहे उहा फुल ऑफ टेंशन्स आहिनि असांजी एक्सपेक्टेशन्स ॾाढियूं हाई आहिनि उन करे लाइफ में घणी दफ़ा कुझु प्रॉब्लम्स ईंदियूं आहिनि त इन योग जे माध्यम सां असां उनखे पार करे सघंदा आहियूं उन खां निकिरी सघंदा आहियूं मां सिंधी समाज खे जेको आहे हिकु दफ़ो वरी शुभकामनाऊं ॾींदुमि ऐं उन्हनि खे चवंदुमि त योग असांजे जीवन जो हिकिड़ो पार्ट असांखे ठाहिणु घुरिजे ऐं अगरि असां ईअं कयूं था त जीवन में सक्सेस कॾहिं बि असां खां परे न रहंदी जय झूलेलाल जय झूलेलाल प्रताप सर मां तव्हां खां हेतिरो ई मां तव्हांखे चवणु चाहींदमि कि तव्हां एज़ द डायरेक्टर ऑफ नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज
तव्हां अगरि योग करे सघो था, तव्हांजो एतिरो बिज़ी शेड्यूल थी करे, त असांखे त ज़रूरु करणु खपे। ऐं तव्हां यू आर अ मिरेकल, छो त असां हमेशह चवंदा आहियूं टीचर्स आर अ मिरेकल ऑफ गॉड। ऐं तव्हांजे अंदर त जेके स्टूडेंट्स PhD था करनि, ऐं जेको तव्हां सिंधी 20,000 स्टूडेंट्स खे हाणे सेखारण वारा आहियो, त असां ट्रूली इंस्पायर्ड आहियूं तव्हां खां। ऐं तव्हां एतिरा कपालभाती कंदा आहियो, जाम सुठो लॻो असांखे ॿुधी करे। ऐं बिल्कुलु सही चयो तव्हां, जेको ध्यान में चयो ध्यानु थींदो आहे। तो मां हेतिरो ई चवणु चाहींदमि, तव्हांजो एतिरो मैसेज असांखे लॻी वियो आहे दिलि सां, कि असां सभु बि अॼु खां वठी करे रोज़ कोशिशि कंदासीं कि 400 to 500 स्ट्रोक्स कम से कम कपालभाती जो त कयूं। 10 मिंट खाली योग खे ॾियूं असां, ऐं पोइ ॾिसो तव्हांजो जीवन किथे थो वञे। वी आर ट्रूली ऑनर्ड। प्रताप सर, अॼु योग जे ॾींहुं तव्हांजो कहिड़ो फेवरेट आसन आहे? मां हे पुछणु चाहींदमि तव्हां खां, योग आसन तव्हांजो फेवरेट कहिड़ो आहे? मां बेसिकली जेको अनुलोम विलोम ते वधीक जेको एम्फसाइज़ कंदो आहियां, जेको आहे छाकाणि त ॾिसो फिज़िकली त ठीकु आहे, पर जेसि ताईं असांजो माइंड जेको आहे न, असांखे पतो आहे कि अनुलोम विलोम जॾहिं असां कंदा आहियूं त जेको अपर पोर्शन आहे, छाती खां मथे जो अपर पोर्शन आहे, चाहे तव्हांजूं आईज़ आहिनि, तव्हांजो नोज़ आहे, चाहे ईयर्स आहिनि, ऐं माइंड आहे, त इन सभिनि ते इफेक्ट अनुलोम विलोम जो पवंदो आहे। ऐं मां कोशिशि कंदो आहियां कि क़रीबन 15 मिंट अनुलोम विलोम कंटिन्यू कयां, जेको आहे त उन सां जेको आहे तव्हांजो माइंड में जेको ब्लड जो सर्कुलेशन आहे उहो प्रॉपर सर्कुलेशन थींदो आहे। तव्हांजी लेवल ऑफ थिंकिंग, मुंहिंजो त सॼो कमु दिमाग़ जो ई आहे, सॼो ॾींहुं फाइलुनि खे ॾिसणो ई आहे, त मूंखे लॻंदो आहे कि अनुलोम विलोम सां जेके बि आहिनि बॉडी जा अपर पार्ट आहिनि उनखे इम्पोर्टेंस मिलंदो आहे। इन सां गॾु कपालभाती खे बि मां काफ़ी इम्पोर्टेंट ॾींदो आहियां, छाकाणि कपालभातीअ जो पंहिंजे लोअर पोर्शन में जेको आहे, त जेको आहे छातीअ खां हेठि जो जेके पोर्शन्स आहिनि उन जूं जेके प्रॉब्लम्स आहिनि उनखे ठीकु कंदो आहे। तव्हां अगरि जेको आहे लीवर जी ॻाल्हि कयूं पाण, जेको आहे त या थायराइड त अनुलोम विलोम सां थींदो आहे। इन खां तव्हां सम्झंदा आहियो कि जेके लोअर पोर्शन में बीमारियूं थियनि थियूं, स्पेशली जेको मां सम्झां थो कि जेका डायबिटीज़ जी प्रॉब्लम आहे, त हुन कपालभाती सां जेको आहे ठीकु थींदी आहे, जेको आहे त हुनजो बि काफ़ी रोल आहे। स्पेशली मां त सम्झां थो कि लेडीज़ लाइ त सभिनि खां वधीक इम्पोर्टेंस आहे कपालभाती जो, ऐं स्पेशली असांजी लेडीज़ खे जेके प्रॉब्लम्स आहिनि, मां सम्झां थो कपालभाती उन्हनि खे करणु घुरिजे। ऐं मां वरी सभिनि खे पंहिंजूं शुभकामनाऊं थो ॾियां, ऐं मां सिंधी समाज सां हिकिड़ी विनती कंदुमि कि पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी सिंधी संस्कृति, पंहिंजी परंपराऊं हुनजे बारे में ॼाण ॾियनि, ऐं पंहिंजो पाण खे प्राउड फील कनि त असां हिन सनातन संस्कृतीअ जा अंग आहियूं ऐं हिन समाज जा अंग आहियूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल। असांखे गर्व आहे असां सिंधी आहियूं। थैंक यू वेरी मच डॉक्टर प्रताप। ऐं असां जाम एक्साइटेड आहियूं टू इनवाइट ऑन आवर फिलोसोफर। थैंक यू डॉक्टर प्रताप। ऐं तव्हां एतिरो असांखे ॿुधायो, वी आर ट्रूली ऑनर्ड टू हैव यू हियर। असां त अचो हाणे मिलूं था विथ फॉर एवर गाइडेंस, ऐं असांखे जेको लाइट ॾींदा आहिनि, असांजे करियर ग्राफ हुजे या सिंधियत जे बारे में हुजे। मे वी प्लीज इनवाइट आवर लेजेंड फिलोसोफर, द फाउंडर ऑफ सहयोग फाउंडेशन एंड Lifetime Achievement Award जे win कयो आहे, besides all the great awards from the renowned countries and the world. Asaya Lifetime Achievement Awardee of the National Council for Promotion of Sindhi Language. May we please welcome our legend, Dr. Ram Javrani ji. नमस्ते, नमस्ते सिमरन जी, कैसे हैं आप? आपके योगा देख के मुझे लग रहा था मैं आपसे पहले मिलना चाहिए था। मुझे ये खपंदो था जेके ये योगा ॾेखारियो रहे हो, ये रियल में लाइफ लाइ ज़रूरी आहिनि। एंड मां हींअर असां सां गॾु भजन सम्राट अनूप जलोटा जी जुड़ी चुका आहिनि, त प्लीज उन्हनि खे स्टेज ते घुरायो। यस प्लीज। असांजा पद्मश्री आहिनि असां सां गॾु, एंड अगरि भजन सम्राट असां सां गॾु हुजनि त असांखे कुझु चवण जी ज़रूरत न आहे। मे वी प्लीज humbly welcome with folded hands our Padma Shri, our forever legend, Dr. Anup Jalota sir. Such an honor, Anup sir. आपका बहुत-बहुत स्वागत है। नमस्कार, नमस्कार सर। सिंधी समाज का आपके ऊपर हक है, हम हमेशा हक से बुलाते हैं। सर वेलकम। बिल्कुल, मैं तो अभी आधा घंटा पहले भी जुड़ा हुआ था और मैं देख रहा था सिमरन जी को इतना अच्छा योग सिखा रही थी। तो मैं तो पिछले 50 साल से योग करता हूँ, योगासन करता हूँ। सर हमें सीखना चाहिए था, आपको देख के हम लोग तो तरफ गए नहीं, मगर मुझे जस्ट आपके शुरू करने के पहले मुझे आपका ही एक जोक याद आ रहा है, जो बाबा
रामदेव जी ने योगा सिखाया, आदमी जब ऊपर जाते हैं बोलते ये क्या मैंने लेट कर दिया आने में, वो काम तो नहीं है ना। तो मैं पिछले 50 साल से योगासन करता हूँ। जी जी जब मैं लखनऊ में कॉलेज में था तब मैं वहाँ एक योगासन आश्रम था, मैं वहाँ जाया करता था। और हमको वो सबसे पहले सुबह पहुंचते ही कुंजल कराते थे। हम पहले कुंजल करते थे, फिर जल नीति करते थे, रबड़ नीति करते थे, और फिर प्राणायाम, उसके बाद थोड़ा मेडिटेशन कराते थे, और महीने में एक बार हम शंख प्रक्षालन भी करते थे। तो ये सारी विद्याएं करने से मुझे ऐसा महसूस हुआ कि अब मैं 67 की एज में भी जिस तरह से स्टेमिना से मैं गाना गाता हूँ वो 30 साल की उम्र के लोग ही गाते हैं, क्योंकि लंग्स में एक ताकत आती है। लंग्स जो है पूरे खुलते हैं, जैसे फुटबॉल का ब्लैडर होता है ना, पूरा खुलता है। तो उसी तरह हम लोग जब प्राणायाम करते हैं तो उससे पूरा लंग्स जो है खुलता है, उसमें सांस लेने की क्षमता बढ़ती है। किसी तरह का रोग उसमें नहीं होता है, क्योंकि हम लोग ऑक्सीजन उसको इतनी देते हैं प्राणायाम में कि जब ऑक्सीजन आती है तो उसमें जितने भी कीटाणु होते हैं, जो भी प्रॉब्लम है, वो सब दूर हो जाती है। इसीलिए हमें अपनी इम्यूनिटी इतनी बढ़ा लेनी चाहिए कि ये कोरोना क्या, कोरोना का बाप भी आ जाए तो हमें छू ना पाए। ये उन्हीं लोगों को टच किया है जिन लोगों ने अपनी इम्यूनिटी कमजोर रखी है। जो लोग मेडिटेशन नहीं करते, जो लोग योगा नहीं करते, जो लोग प्राणायाम नहीं करते, जो लोग ये सब करते हैं, तो उनके शरीर के चारों तरफ एक बहुत स्ट्रांग दीवार बन जाती है इम्यूनिटी की, और कोई भी वायरस उसको टच करके अंदर नहीं आ पाता। तो अभी जो हम लोगों को ये 24 घंटे मिले हैं, जो लॉकडाउन पीरियड मिला है, इसमें हमें अपने को स्ट्रांग बना लेना चाहिए, इम्यूनिटी तगड़ी कर लेनी चाहिए कि आगे चल के अगर कोरोना का कोई भाई भतीजा आए तो वो भी हमें छू ना पाए। मैं ये सबसे प्रार्थना कर रहा हूँ कि आप लोग आंवला खाइए, संतरे खाइए, नींबू खाइए, मौसमी खाइए, ये सब प्राणायाम करिए, योगा करिए, जिससे कि आपकी शक्ति अच्छी हो, आंतरिक शक्ति हो। हमें बॉडी, माइंड और सोल तीनों को तगड़ा करना है। केवल जिम जाकर जो डोले शोले बन जाते हैं ना, वो काम के नहीं है, क्योंकि वो तो बन जाते हैं, आप जिम से बाहर आते हैं, किसी से लड़ाई कर देते हैं, किसी से लड़ जाते हैं, झगड़ा कर लेते हैं। इसका मतलब आपका मन शांत नहीं हुआ, इसका मतलब आपकी सोल जो है वो खुश नहीं है। आपको बॉडी, माइंड एंड सोल तीनों को एक साथ प्रसन्न करना है, तीनों को स्वस्थ करना है। तो वो तो योगासन से होगा, प्राणायाम से होगा, मेडिटेशन से होगा। इन तीन चीजों को हमारे योग में बहुत बड़ा स्थान दिया गया है। तो योगासन कीजिए, प्राणायाम कीजिए, और जितना हो सके मेडिटेशन कीजिए। आपका शरीर, आपका मन, आपका दिमाग, ये तीनों आत्मा सब शांत रहेंगे, आनंद में रहेंगे। फिर देखिए किसी तरह की, मुझे तो 50 साल से खांसी जुकाम बुखार हुआ ही नहीं है, होता ही नहीं मुझे ये सब। तो और अभी 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 जब ये जब कोरोना हुआ वहां लंदन में, मैं तो वहीं पे था, मैं तो जर्मनी, हॉलैंड, लंदन में था, मेरे प्रोग्राम हो रहे थे, वहां कोरोना का तांडव चल रहा था। हमारे साथ के 6 लोगों को हो गया था कोरोना, क्योंकि वो लोग नहीं अपना ध्यान रखते थे। मुझे कुछ नहीं हुआ, मैं वापस आ गया यहाँ। तो मैं यही कहना चाहता हूँ कि अपनी इम्यूनिटी तगड़ी करिए। और सिमरन जी इतना अच्छा दिखाती हैं, इतना अच्छा सिखाती हैं कि इनकी जो विद्या है उसको सीखिए और उनके जैसे बन जाइए। इतना योग दिखाते समय बोलना बहुत कठिन होता है, और ये तो बोलती भी जाती हैं और सिखाती भी जाती हैं, ये बहुत कठिन होता है। ये वही कर सकता है जिसको इस पे पूरा कंट्रोल हो, अपनी पूरी सांस पे कंट्रोल हो, वो इन्होंने किया हुआ है। तो मैं बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ सिमरन जी का कि उन्होंने आज समाज को इतना कुछ देने का फैसला किया है, इतना कुछ स्वास्थ्य देने का फैसला किया। अच्छा स्वास्थ्य समाज के लिए सबसे ज्यादा जरूरी है, और वो आप कर रही हैं, मेरी ओर से बधाई। सर, भजन सम्राट हमारे बीच में, और एक गुनगुनाया नहीं, कुछ थोड़ा सा अगर हाँ, सुनिए सुनिए, जरूर सुनिए। मैं वही गाना आपको सुनाता हूँ जिसमें सिमरन जी का नाम भी आ जाएगा। क्या बात है। सिमरन कर ली मेरे मना, सिमरन कर ली मेरे मना, तेरी बीती उम्र
हरि नाम बिना सिमरन कर ले, पंछी पंख बिना, हस्ती दंत बिना, नारी कंत बिना, जैसे पुत्र पिता बिनहीना, ऐसे पुरुष हरि नाम बिना सिमरन कर ले। देह नैन बिना, रैन चंद्र बिना, मंदिर दीप बिना, जैसे पंडित वेद विहीना, ऐसे पुरुष हरि नाम बिना सिमरन कर ले। मेरे मना तेरी बीती उम्र हरि नाम बिना, ऊप नीर बिना, धेनु क्षीर बिना, धरती मेघ बिना, जैसे तरुवर फल बिनहीना, तैसे पुरुष हरि नाम बिना सिमरन कर ले। काम क्रोध मद लोभ निवारो, छोड़ विरोध तू संत जना, कहे नानक तू सुन भगवंता, इस जग में नहीं कोई अपना, सिमरन कर ले, सिमरन कर ले, सिमरन कर ले। सर थैंक यू वेरी मच, बहुत 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 शुक्रिया, बहुत शुक्रिया सर, आप आए, बहुत अच्छा लगा। मुझे भी बहुत अच्छा लगा। मुझे लगता है कि हम आगे परमात्मा के वहाँ एक एप्लीकेशन डाल देते हैं कि अगले जन्म में अनूप साहब हमारे सिंधी परिवार में पैदा होता है। हम अगले साल अपना सरनेम कर देंगे अनूप जलोटानी। वेरी गुड सर। वाह, चलो थैंक यू सर, आपका जो मोहब्बत है हम सिंधियों के लिए हम हमेशा बहुत याद बहुत रखते हैं। थैंक यू सर, बहुत रहेगा, हमेशा रहेगा। थैंक यू सर, थैंक यू। शंकर लालवानी जी हमारे साथ है, उनको बुला लीजिए सिमरन जी। yes, Dr. Ram Javrani sir, thank you so much. We are truly honored to have with us our member of parliament. असां तव्हांजो हथ जोड़े करे जाम जाम स्वागत था कयूं। जय झूलेलाल to our respected honorable Dr. सही Shankar Lalwani शंकरलाल sir. जी तव्हांजो वेलकम, शुक्रिया तव्हां पहुची विया, महिरबानी। बिज़ी शेड्यूल मां बि तव्हां असां सां अची जुड़िया आहियो, ॾाढी महिरबानी, तमामु सुठो। कल्ह तव्हांखे मिस्टर जेठलाणी बि यादि पियो करे। बिल्कुल, जय झूलेलाल। कल्ह प्रोग्राम में महेश तव्हांजो ज़िक्र कयो कि भई असां सां गॾु जी जुड़ियल आहिनि ऐं काफ़ी सुठो कमु कंदासीं। नाला ॾिठो या न ॾिठो प्रोग्राम? यस मां प्लीज। ॾिठो, पोइ ॾिठो जी। सिमरन जी आप बात कीजिए, क्या योगा के बारे में तो मास्टर है। बिल्कुल बिल्कुल, थैंक यू, तव्हां मूंखे मौको ॾिनो। ऐं मां त सर जी वॾी फैन आहियां। असां इंदौर में मिलियासीं अवॉर्ड्स फंक्शन ते, जेके इंटरनेशनल लंडन जा अवॉर्ड या। शंकर सर पहिरीं असांखे ॿुधायो, तव्हां एतिरा फ्रेश ऐं फिट कीअं लॻंदा आहियो? पॉसिबल कीअं आहे? मतलब हमेशह तव्हां 24/7, मां तव्हांखे राति जो बि ॾिठो आहे, असांजो शो त 2 बजे ताईं राति जो हले पियो। तव्हां प्लीज़ असांखे राज़ अॼु सॼो फाश कयो असां सभिनी सां गॾु। छा थींदा, अगरि तव्हांजो शरीर मन ख़ुशि हुजे त तव्हांजे चेहरे ते हमेशह ख़ुशी रहंदी आहे। ऐं इहो शरीर ऐं मन तॾहिं स्वस्थ रहंदा जॾहिं तव्हां योगा कयो। अल्टीमेटली योगा, इन करे असां ख़ुशि रहंदा। ओके, तव्हां इंस्पिरेशनल मैसेज असां सभिनी सिंधियुनि खे प्लीज़ कोई ॾियो। तव्हां हमेशह असां लाइ इंस्पिरेशन रहिया आहियो, प्लीज़। न इंस्पिरेशन त मां सभु जेके असांजा वेठा आहिनि, राम जी, प्रताप भाई हाणे विया, सभु असांजी, अजीत भाई, सभु असांजा दोस्त आहिनि। ऐं इन्हनि खां मिलण खां पोइ अञा एनर्जी ईंदी आहे। त तव्हां खां बि मिलियासीं, पर चङे टाइम खां पोइ हाणे वरी था मिलूं। त इहो जेको तव्हां योगा लाइ ॿुधायो पिया, ॾाढो सुठो लॻो। ऐं मां सॼो सेशन त न ॾिसी सघियुमि, पर लास्ट फ्यू मिनट्स आई सीन। पर इहा ॻाल्हि सही आहे कि योगा अॼु जेकी लाइफ स्टाइल आहे उन लाइ ॾाढो ज़रूरी आहे। ऐं माननीय मोदी जी पहिरियों त योगा ॿारनि खां असांजा वॾा कंदा आया,
चङनि ई सालनि खां, पर जॾहिं खां असांजा PM मोदी जी आहिनि इनखे अञा वधायो आहे। इनफैक्ट अंतर्राष्ट्रीय योगा दिवस बि असांजे मोदी जी जे करे ई थियो आहे, पर हाणे चङा माण्हू करनि था पिया। असां अॼु बि योगा डे मनायोसीं, पर कल्ह हिकु ॾींहुं पहिरियों बाबा रामदेव खां गॾु हुयासीं असां। ऐं मूंखे ॿुधाइण जी ख़ुशी थिए, मां उन्हनि खां ॻाल्हायो कि इंदौर लाइ तव्हां अलॻि सां टाइम ॾियो, त बाबा रामदेव जी असांखे 20 तारीख़ कल्ह इंदौर लाइ टाइम ॾिनो। मां बि अनाउंसमेंट थो करणु चाहियां कि जेको कल्ह असां इंदौर जे सभिनि खे निवेदन कयोसीं, एट टाइम वन टाइम मोर देन 10,000 पीपल टुगेदर योगा कयूं रामदेव बाबा खां गॾु, त इहो हिकु वर्ल्ड रिकॉर्ड ठहियो कि हिकु टाइम हिकु सिटी में 10,000 खां वधीक माण्हू ऐं 40,000 माण्हू ॾिठो हो महिल। त इहो हिकु रिकॉर्ड वरी ठाहियो आहे। त तव्हां जॾहिं ईंदव त वरी उहो रिकॉर्ड असां वठंदासीं, वर्ल्ड रिकॉर्ड। त इहो कल्ह ई ठहियो आहे। मूंखे लॻे थो योगा हाणे धीरे धीरे माण्हुनि जी लाइफ स्टाइल में अचे थो पियो, त असांखे सभिनी खे करणो खपे। बिल्कुलु, थैंक यू। ऐं ज़रूरु असां ॼाणणु चाहींदासीं तव्हांजो सभिनी खां फेवरेट छा आहे योगा में सर? बस हिकिड़ो लास्ट सवाल, तव्हांजो सभिनी खां फेवरेट छा आहे? प्राणायाम ऐं अनुलोम विलोम, बस इहे त मेन आहिनि जेके। बाक़ी त सूर्य नमस्कार। वाओ, थैंक यू। तव्हां हेतिरा बिज़ी थी करे स्केड्यूल मां असां तां हेतिरो कयो आहे असां सिंधियुनि जे लाइ एंड फॉर द वर्ल्ड, फॉर ह्यूमैनिटी। असां शुक्रगुज़ार आहियूं। बट प्लीज़ हिकु मिंट बीहो, मे बी प्लीज़ हम्बली रिक्वेस्ट, डॉक्टर राम जवरानी सर तव्हां न हूंदा आहियो त मूंखे वणंदो न आहे, छो त मूंखे मौक़ो ॾियण लाइ सिर्फ़ु तव्हां ई आहियो। कैन आई ऑल्सो रिक्वेस्ट डॉक्टर प्रताप पिंजानी सर एंड डॉक्टर राम जवरानी सर प्लीज़ टू बी हियर विथ अस? मिस्टर शंकर जी, तव्हांजो महिरबानियूं, तव्हां हिन फंक्शन में आया। ऐं इहा त हक़ीक़त आहे त असांजो जेको योगा आहे उहो ऋग्वेद में बि ज़िक्र अचे थो। असांजा पहिरियां जेके युग आहे, त्रेता, द्वारका ऐं सतयुग, उन में बि हिन जो ज़िक्र अचे थो। असां उन वक़्त खां जेकॾहिं शास्त्रनि खे पढ़ंदासीं त असांखे महसूसु थींदो त उन वक़्तु बीमारियूं थींदियूं ई न आहिनि। घरू इलाजु थींदो जेकॾहिं थोरी घणी बीमारी थी। उनजी वजह इहा ई त असां पाण खे फिट रखंदासीं योगा जे मार्फत। ऐं अॼु योगा जे हालत में असीं हिन वक़्तु आहियूं, उन वक़्तु असांखे योगा ज़रूरी आहे, छाकाणि त दिलि ऐं दिमाग़ अलॻि थो सोचे। हिन वक़्तु असांजी दिलि कुझु और ॿियो थी सोचे, दिमाग़ ॿियो थो सोचे। दिलि ऐं दिमाग़ में हिकु बैलेंस काइम करण लाइ, हिकु रिलेशन बणाइण लाइ बि योगा ज़रूरी आहे। सो महिरबानी, असांजो NCPL सेल जा डायरेक्टर आहिनि, उहे बि तव्हां सां मुखातिब थींदा। साईं लालवानी साहिबु असां सां गॾु आहिनि, आया उन लाइ महिरबानियूं। आवाज़ अचे थो सही मिस्टर पिंजानी साहब? हाँ हाँ बिल्कुलु बिल्कुलु साईं, नमस्ते नमस्ते। मेंबर ऑफ पार्लियामेंट साहब हिते वेठा आहिनि, जेको आहे दिल्ली आज़िया थो कयां उन्हनि जी जेको आहे NCPSL जे हिन योग कार्यक्रम जे अंदरि। ऐं जीअं सिमरन चयो कि काफ़ी एनर्जेटिक आहिनि, ही इज़ वेरी पॉज़िटिव। ऐं मूंखे लॻे थो कि मुंहिंजा NCPSL जा जेके टारगेट्स आहिनि उन्हनि जी हेल्प सां असां बिल्कुलु अचीव कंदासीं। ऐं जेको मुंहिंजो हिकिड़ो सुपिनो आहे कि असांजे बजट ऐं असांजे प्रोग्राम्स खे NCPL जे बराबरि मां उनखे खणी वेंदुमि। ऐं जल्दी पंहिंजो सिंधी लर्न ऐप ऐं सिंधी कम्युनिटी रेडियो स्टार्ट थियण वारो आहे। जीअं ई फाइनलाइज़ थींदो त मां सम्झां थो असां सॼे समाज सां जुड़ण जो मौक़ो मिलंदो। जय झूलेलाल। बिल्कुलु सही आहे, हमेशह पॉज़िटिव सोचो। मिस्टर जेठमलानी चवंदो कि जेको ग़लति सोचे थो उहा हिकु बीमारी आहे, जेको नेगेटिव सोचे थो उहा बीमारी, हुन बीमारी खां निजात थिए। हमेशह सुठो सोचींदा रहो। इहो बि हिकु योगा जो परंपरा आहे। मां सम्झां थो त सही असांखे शक्ति मिले थी पई। ऐं तव्हांजा सभु प्रोजेक्ट पूरा कंदा, ॿई तव्हां मार थी वेठा आहियो, सुठी ॻाल्हि थींदी समाज लाइ। असांखे बिल्कुलु पूरे समाज जो सपोर्ट खपे, साइकोलॉजिकली ऐं मेंटली असांखे पूरो जॾहिं सपोर्ट मिलंदो त असांजा बिल्कुलु गोल अचीव थियण वारा आहिनि जेको आहे। ऐं हिन दफ़े घणे भाङे जेको असांजो डिपार्टमेंट जो जेको एवोल्यूशन थियो आहे उन में जेको मां असेसमेंट कयो आहे त असांखे 100 मां 94 नंबर मिलण वारा आहिनि। त हिन साल में मां सम्झां थो उन बेसिस ते वरी नए साल जो असांखे बजट बि अलॉट थींदो जेको आहे। चलो तमामु सुठो, तमामु सुठो। थैंक यू शंकर जी, थैंक यू थैंक यू वेरी मच। ऐं मां ज़रूरु चवणु चाहींदमि डॉक्टर राम जवरानी सर, तव्हां शंकर सर जी स्माइल ॾिठी जॾहिं असां ॻाल्हायो कि असांजो चैनल बि अचे थो? मतिलबु एतिरी मज़ेदार
मतलब मज़ो अची वियो। थैंक यू वेरी मच प्रताप सर कि तव्हां ये ॻाल्हि कई ऐं छा त मुस्कुराहट आहे। ईअं लॻे पियो कि अरमान जेको सालनि जो अरमान हुयो बस हाणे पूरो थियण ते आयो आहे। त थैंक यू डॉक्टर राम देवरानी, तव्हांजी मुस्कुराहट जे बारे में त छा चवां, हमेशह हूंदी आहे, बट शंकर लालवानी सर असांखे जाम वणी तव्हांजी इहा मुस्कुराहट। थैंक यू सो मच। थैंक यू एवरीवन। मां चाहींदमि असां सभु तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं ऑफ आवर मेंबर ऑफ पार्लियामेंट ऑनरेबल शंकर लालवानी जी। थैंक यू सो मच। सभिनी जो स्वागत ऐं महिरबानी। थैंक यू। डॉक्टर राम जमानी, तव्हां प्लीज मूंसां गॾु ई हुजिजो, छो त मूंखे हमेशह आदत आहे तव्हां ई मूंखे सिंधियुनि में वठी आया अॻियां, एंड इट इज़ ओनली बिकॉज़ ऑफ यू एंड यू। त प्लीज तव्हां मूंसां सां गॾु हुजिजो। तव्हां हूंदा आहियो न, मूंखे जाम ख़ुशी थींदी आहे। हम्बल रिक्वेस्ट यू। अचो त अॼु असां इंट्रोड्यूस था कयूं। वी आर truly honored to have a beautiful message असांजा जेके लेजेंड आहिनि HR नागेंद्र जी। जी हाँ, मां इन्हनि जे बारे में तव्हांखे सिर्फ़ु 2 लाइन्स ॿुधाईंदमि त सची में वी विल से रियली यस। In charge of NASA in Apollo 11 mission, जेको मून ते वियो हुयो, इन्हनि ई कोऑर्डिनेट सभु कयो हुयो। May we please thank our world famous scientist, Dr. HR Nagendra ji, and now the Vice Chancellor of S. Vyasa University, जिते thousands of students सॼे वर्ल्ड में रिसर्च था करनि on yoga therapy बैंगलोर में। ऐं राज जी ॻाल्हि तव्हां सभिनी खे ॿुधाइण चाहींदमि, असांजा ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया श्री नरेंद्र मोदी बि इन्हनि खां योगा ऐं प्राणायाम सिखिया आहिनि। हेतिरो ई न, वेल असां सां गॾु जेके आहिनि असांजा कन्वीनर मिस्टर अजीत मान्याल, डॉक्टर अजीत मान्याल जी आहिनि। उन्हनि बि 1977 में योगा सिखी आहे फ्रॉम आवर लेजेंड एंड द वर्ल्ड रिनाउंड साइंटिस्ट HR नागेंद्र सर खां। अचो त असां ॾिसूं हिननि जो ब्यूटिफुल मैसेज जेको अचे थो to spread yoga and love in the world. The audio visual, please. आत्मीय भाई और बहनों, अब हम जून 21 इंटरनेशनल डे ऑफ योगा के ओर जा रहे हैं। इस बार हम एक स्थान में हजारों संख्या में बैठ के खड़े होकर योगा करने का मौका नहीं मिल रहा है, परंतु टेक्नोलॉजी के द्वारा हम सब जगह को हम फैला रहे हैं। हमारा आत्मीय और गौरवान्वित प्रधानमंत्री जी ने बताया कि हम अपने जीवन को योग जीवन बनाना है। माई लाइफ माई होम माई योगा। तो हम घर में रहकर किस ढंग से योग को लाएंगे अपने जीवन में, ये बहुत प्रमुख बात है। तो योग सिर्फ एक आसन नहीं है, प्राणायाम नहीं है, एक मुद्रास बंदास क्रिया से ऐसा नहीं है, परंतु एक जीवन जीने का कला है। ये क्या है? आनंद से रहना। पतंजलि ने बताया संतोष, संतोषात अनुत्तम सुखला बहा बताया। तो आनंद से रहना। हम अकेला है, फिर हम अपने अंदर के महान आत्मस्थिति के ओर जोड़कर रहना, आनंदमय कोश में रखे हुए काम करना है। तो योगस्थः कुरु कर्माणि, ऐसा भगवद गीता में कृष्ण भगवान ने बताया है। तो इसके माध्यम से हम जो जो काम करते हैं घर में रहकर, दूसरे लोगों के बातचीत करना, घर में खाना पकाना, खाना खाना और दूसरे बच्चों के साथ खेलना, जो भी करते हैं घर में, अपने जो हमारा संप्रदाय है उसके साथ जुड़ के काम करेंगे। और इस सब में आनंद से करना है, प्रेम भाव से करना है। तो ये कैसा हो सकता है? ये योग जीवन पद्धति है। तो भगवद गीता में बताया है कि जो भी काम करते हैं, खाना पीना, रहना, पैदल चलना और मलमूत्र विसर्जन करना, सबको योग में परिवर्तन करना। ये कैसा हो सकता है? सुनिए वो भगवद गीता का श्लोक को। पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्। आनंद में रहते हुए योगस्थ होकर सब काम करना, आनंद के साथ जोड़कर करना है। हमारे मन के अंदर के जो सूक्ष्माति सूक्ष्म स्तर है उसमें आनंद को रखना है
और बाहर जो भी काम कीजिए कोई बात नहीं, उसको करते जाना, यही इसका विशेष रहस्य है। इसको हमको समझना है, तब क्या है आजकल के भीति और तनाव भरे जीवन सबसे हम मुक्त हो सकते हैं। इम्यून सिस्टम बहुत सशक्त बनता है और कोरोना जैसा महामारी से भी हम दूर रह सकते हैं और उससे बच सकते हैं। ये सूत्र हमारे लिए दिया गया है हमारे ऋषिवरेण्य लोग, हमारे स्वामी विवेकानंद जी और बड़े बड़े साइंटिफिक रिसर्च से, अनुसंधान से भी ये प्रस्तुत हो रहा है। तो स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान, इसके माध्यम से हम इसको सब जगह में फैलाने का प्रयास कर रहे हैं। तो आइए जोड़िए हमारे साथ हमारे अनुसंधान के कामों में और योग को सब जगह में प्रसारण करने के लिए, और इसके द्वारा हम भारत को फिर मुक्त करेंगे महामारी कोविड से। आइए, धन्यवाद, नमस्कार। बहुत बहुत शुक्रिया डॉक्टर HR नागेंद्र सर। आपका ये ब्यूटीफुल मैसेज है जो इंस्पिरेशन है, वो हमारे साथ हमेशा रहेगा। और थैंक यू फॉर योर ब्यूटीफुल मैसेज हमारे लिए। So we are truly thankful on behalf of National Council for Promotion of Sindhi Language and Global Sindhi Council for the lovely message जो आपने स्प्रेड किया है और जो हमें योग के बारे में बताया है। और अब without any further ado, हमारे डॉक्टर HR नागेंद्र जी जेके असांजा वर्ल्ड रिनाउंड साइंटिस्ट आहिनि, उनजा हिकिड़ा स्टूडेंट वेल असां सां गॾु आहिनि हिते, जेके हिन प्रोग्राम जा कन्वेयर त आहिनि ई, बट हिन सां गॾु गॾु एग्जीक्यूटिव मेंबर एंड द अवार्ड कमिटी चेयरमैन खे मां इनवाइट करणु चाहींदमि, द वेरी यंग, yes, I would like to add this, the very young Dr. Ajit Manyal जी। तव्हां एतिरो कमु कयो आहे फॉर द मासेस सिंधी कम्युनिटी जे लाइ, त हाणे डॉक्टर अजीत मान्याल मूंखे तव्हांजो राज ख़बर पियो कि तव्हां 1977 खां योग कंदा आहियो ऐं सिखियो अथव द बेस्ट गुरु इन द वर्ल्ड। छा ॻाल्हि आहे? ओवर टू यू डॉक्टर अजीत सर। जय झूलेलाल, जय झूलेलाल। अॼु अंतर्राष्ट्रीय योग ॾींहं ते 200 खां वधीक देशनि में लखें करोड़ें योगी अनुलोम विलोम, प्राणायाम, ध्यान, धारणा, योगा करे रहिया आहिनि। केॾी न ख़ुशी जी ॻाल्हि आहे। घर में पंहिंजे परिवार सां गॾु, शायदि ई कंहिं जन्मनि खां पोइ असांखे इहो अवसर मिलियो आहे त पंहिंजे परिवार सां गॾु पंहिंजे ई देश में योग जी स्तुति कयूं, छाकाणि त पतंजलि चई विया आहिनि, योगः कर्मसु कौशलम। जेको योग कंदा आहिनि उन्हनि जो हिकु हिकु एक्शन, रिएक्शन, कर्म पॉजिटिव थींदो वेंदो आहे। अॼु हिन सुंदर कार्यक्रम में मां ग्लोबल सिंधी काउंसिल, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, डॉक्टर अनूप जलोटा, डॉक्टर प्रताप पिंजानी जी, डॉक्टर राम जवाराणी साहब, असांजा सांसद श्री शंकर लालवाणी जी, मुंहिंजी सुहिणी सुठी भेण सिमरन आहूजा जी, जंहिंजे करे हे प्रोग्राम ओवर सब्सक्राइब थी वियो। एक्मे इवेंट ऐं सिंधी पापड़ क्लब, जंहिंजे बिना हे अंतर्राष्ट्रीय योग ॾींहुं न मनाए सघूं हा। अंततोगत्वा योग खाली 21 जून ते न करिणो आहे, अंतर्राष्ट्रीय योग ॾींहुं रोज़ आहे। अचो मिली करे असां योग कयूं। डू योगा, जेके योग कंदा, डू योगा नो कोरोना। कोरोना जहिड़ियूं कहिड़ियूं बि बीमारी अचनि, असां योग कंदासीं, सभिनी बीमारियुनि खां पार थी वेंदासीं। तव्हां सभिनी जो धन्यवाद। तव्हां सभु मिली करे हिते आया, सदबुद्धीअ सां सभिनी खे ब्लेसिंग मिली। हाँ, पुनः जो वादन, अभिनंदन। जय झूलेलाल, जय झूलेलाल। सिमरन जी, जय झूलेलाल। डॉक्टर अजीत खाली असांखे हिकिड़ो ॿुधाए वञो कि तव्हांजो सभिनी खां फेवरेट प्राणायाम या योगा जो आसन आहे उहो कहिड़ो आहे, त असां सम्झूं तव्हांजो राज़ हाणे फास्ट थी वञे। भ्रमरी आहे, जेके ॾाढा सुठे तरीक़े सां तव्हांजे आवाज़ सुठो करण लाइ, गलो ठीकु रखण लाइ, कोरोना खे कॾहिं बि अंदरि एंट्री न करण लाइ भ्रमरी प्राणायाम ॾाढो सुठो आहे। उन खां पोइ अगरि तव्हां शीर्षासन करे था सघो त ठीकु आहे, न त जेके इज़ी आसन आहिनि तव्हां कयो, पर कयो ज़रूरु। 2 मिंट कयो, 20 मिंट कयो, कलाक कयो, पर कयो ज़रूरु। वाओ,
Thank you so much for that lovely message, Dr. Ajit Manyal ji. Thank you so much ki तव्हां convener आयो of this lovely program ki इन मौके ते असां हे lovely program थी सघियो. We are truly honored to have you here. To all our lovely people and souls, मां चवंदमि असांजी सिंधी जेके soulful असां जीअंदा आहियूं across the world, तव्हां सभिनी जी तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां असां सां गॾु हिते हुया. अॼु असां योगा मनायो ऐं योगा सिर्फ़ मनायो, सिर्फ़ ॻाल्हायो कान पर कयो. त तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां. यूं ई असां योगा हमेशह कंदा रहियूं ऐं यादि रखिजो कि असांखे सिंधियत खे अॻियां वधाइणो आहे. त अचो त असां सभु गॾिजी करे कम से कम हिकु शब्द उन में ख़ाली 10 सेकेंड लॻंदा आहिनि. सभिनी खे घर में वेही करे हिकिड़ो नओं शब्द असां सीखूं त असां सिंधियत खे बि अॻियां वधायूं. Humble thanks to National Council for Promotion of Sindhi Language and Global Sindhi Council. My lovely thanks to Dr. Ram Javrani sir and Dr. Ajit Manyal and all our esteemed dignitaries, our ministry ma jeke bhi asa saं गॾु te हुया. Humble thanks to you with folded hands. The great International Yoga Day celebration 6th जेको असांजो साल आहे उन जी शुभकामनायूं तव्हां सभिनी खे. अचो त असां सभु फील गुड कयूं. वो चवंदा आहिनि न, खाते पीते चलते फिरते सोवत जागत बिसर न जात. योग ऐं स्पिरिचुअलिटी खे पंहिंजे जीवन में ज़रूर अपनायो ऐं ख़ुशियूं प्राप्त कयो. जय झूलेलाल. ऐं असांजो हिकिड़ो वीडियो पेश था कयूं. बढ़ते रहो, योग सभी करते रहो, संग संग चलो बढ़ते रहो, योग सभी करते रहो, योगा ही जीवन का एक आधार है, योगा ही जीवन का एक आधार है. संग संग चलो बढ़ते रहो, योग सभी करते रहो, संग संग चलो बढ़ते रहो, योग सभी करते